दारावाहण भरसा गोठ अबेलो ऐं अॻोणो MNA सैयद मोहम्मद बचल शाह जो फर्जंद सैयद हुसैन अली शाह पंहिंजे मुरीदन फुलफोटो बिरादरी जी दावत ते गोठ अबेलो पहुतो, जिथे संदसि जो गुलनि सां भरपूर नमूने सां इस्तक़बाल कयो वियो। इन मौके ते फिलपोटा बिरादरी पंहिंजे मुर्शिद ऐं आयल सभिनी महिमाननि खे सिंधी सुखड़ी टोपी ऐं इजरक पिण पाराया विया ऐं सिंध जो मशहूर खाधो पेश कयो। इन मौके ते सैयद हुसैन अली शाह साफ़ियनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां पूरे पाकिस्तान जे सभिनी मुस्लमाननि ऐं पंहिंजे मुरीदनि लाइ हमेशह दुआऊं घुरंदा आहियूं। मुंहिंजे मुरीदनि खे घुर्जे त हमेशह हिक ॿिए लाइ दुआऊं घुरनि, नंढनि सां प्यार कनि ऐं वॾनि जो एतिराम कनि ऐं माउ पीउ जहिड़ी दुनिया में का बि हस्ती न आहे। इन्हनि जो वधि खां वधि ख़्यालु रखो, अदब ऐं इख़लाक़ सां पेश अचो, सॾु कनि त जी कयो। ऐं मां पंहिंजे सभिनी मुरीदनि खे ख़ुसूसी तौर ते चवां थो त नमाज़ ऐं क़ुर पाक पढ़ियो त जीअं असांजे मुल्क में आयल बीमारियूं ख़तमु थियनि ऐं असां ते कंट्रोल न कनि। बाद में मुल्क पाकिस्तान जी सलामती ऐं सभिनी मुस्लमाननि खे बीमारी खां शफ़ाअत लाइ दुआ पिणु घुरी वई। हिन मौके ते आबिद अली फिलपोटो, अब्दुल जब्बार फिलपोटो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मुंहिंजे हिसाब सां, मुंहिंजे ख़्याल सां अवां खे बि यकीनन इहो अहसासु ज़रूरु हूंदो त असांखे इहो पकु हुजे त असांखे माउ खां वधीक केर बि शइ न प्यार करे। माउ सभिनीनि खां वधीक असांखे प्यार कंदी ऐं ख़ुदा असांखे 70 माउनि खां वधीक प्यार थो करे। ऐं ज़रूरी इहो आहे त असां सभिनीनि जे लाइ त असां जीअं उन्हनि असां ते हुकुम कयो आहे उहे असां ज़िंदगी गुज़ारियूं, भलाई जे तरफ़ अचूं, बुराई खां बचूं, छो जो हीअ दुनिया असां सभिनीनि खे छॾणी आहे। ऐं ख़ुदा पंहिंजे सोणे क़ुर शरीफ़ में 3 सिपारे में इहो ज़िक्र करे थो, बार बार सूरत बकरा में बि इहो ज़िक्र करे थो त मूंखे इहा ताक़त आहे त आऊं तव्हांखे पैदा कयां, वरी मूंखे ई ताक़त आहे त आऊं तव्हांखे मारियां, वरी मूंखे ई ताक़त आहे त आऊं तव्हांखे उथारियां। त उथारण जो मक़सदु इहो ई आहे ख़ुदा जे कलाम ऐं ख़ुदा जे क़ुर में, त उनखे ताक़त यकीनन आहे त उहो असांखे वरी उथारे ऐं असांजो हिसाब किताब थींदो जेको कुझु असां हिन दुनिया में कयूं था। ऐं उन हिसाब किताब में यकीनन असां सभिनीनि खे त अञा बहितर थी साबित थियणो आहे, छो जो असां सुहिणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं, जिन जे उम्मती थियण जे लाइ नबियुनि बि दुआऊं। इन करे ज़रूरी आहे तव्हां असां सभिनीनि मुस्लमाननि मथां हाणे ॿियो को नबी न ईंदो। नबी असांजो सुहिणो नबी आख़िरी थी वियो, सो गुज़री वियो। त इन करे ज़रूरी आहे त जेको उन्हनि खे तोहफ़ो मिलियो असां ऐं तव्हां उम्मत जे लाइ, जेको तोहफ़ो हज़ूर साईं जॾहिं महराज शरीफ़ ते विया त अल्लाह साईं तोहफ़ो तौरु उन्हनि खे नमाज़ पेश कई, त उन तोहफ़े जी हिफ़ाज़त तव्हां ई असांखे करणी। ज़रूरी आहे त नमाज़ पढ़ो, पंहिंजे वॾड़नि जो ख़्यालु कयो, माउ पीउ जो अदब एहतराम कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।